प्रोग्राम है सोचन जी सुरहान बठोरो लग सिमनाली का अल्ताफ़ खाड़क चूंड कई है मुंहिंजी डायरी मां तहरीर कयल महबूबा ॾांहुं खुलियल ख़त। ज़िंदगीअ जूं 18 बहारूं ख़िज़ा मसल गुज़री वयूं, मगर तुंहिंजो को बि पतो नाहे। ख़बर नाहे कंहिंजे वस में पंहिंजो पाण क़ैदी बनाए छॾी। कहिड़े हाल में हूंदे, कीअं ज़िंदगी गुज़ारींदी हूंदी, को बि पतो नथो पवे। मूंखे अॼु बि यादि आहे इहो वक़्तु जो मूंखां बग़ैर मानी जो गिरा बि तुंहिंजी नड़ी तां हेठि न लहंदो हो। ऐं चवंदी हुए त ए मुंहिंजे सिर जा साईं, मुंहिंजी बस इहा ई हसरत आहे त मुंहिंजे अखियुनि में बस सदाईं तुंहिंजो अक्स समायल हुजे। चाहे सुजाग हुजां या निंड में, जे सुतल हुजां त बस तुंहिंजा ई ख़्वाब मुंहिंजे नेणनि जो सिंगार हुजनि। ऐं जाॻां त साम्हूं तुंहिंजो ई चहिरो हुजे। मुंहिंजी अखि कंहिं ॿिए खे ॾिसणु कतई पसंदि नथी करे। तूं मुंहिंजे मन जे मंदिर जो पवित्र देवता आहीं, जंहिंखे पुॼण सां सुकून महसूस कंदी आहियां। इश्क जहिड़े वासी गनांग जो ॾंगियल हिन दौर में हर शख़्स आहे, पर तुंहिंजी चाहत ते आऊं हैरान बि हुअसि ऐं ख़ुशि बि हुअसि। दुनिया में कोई आहे जंहिं मूंखे पंहिंजे मन जे मंदिर में मोहब्बत जो देवता जी जॻह ॾिनी आहे। अॼु जॾहिं इहो वक़्तु यादि पवे थो त नेणनि मां लुड़क लारूं करे वहण लॻनि था। ज़हन वञायल मुर्कनि जी ॻोल्हा कंदो आहे, जेके तुंहिंजी चाहत में चपड़नि ते सजियल हुयूं। अॼु से मुर्कूं मोकिलाए वयूं ऐं ख़ुशियूं सभु रुसी वयूं। ज़िंदगी जी हर घड़ी तुंहिंजे अधूरे प्यार लाइ सोचींदे ऐं रोअंदे गुज़ारे छॾी। ज़हन मञण लाइ तयार ई नाहे हूंदो त एॾियूं चाहतूं ॾियण वारो शख़्स फ़रेबी ऐं बेवफ़ा निकिरंदो। मूंखे कसम आहे सनम तुंहिंजे अधूरे प्यार जो, तोखां पोइ आऊं ज़िंदा लाश मिसल जी रहियो आहियां। ज़िंदगी बोझ बणिजी वई आहे, जीअण तां रूह खॼी वियो आहे। कॾहिं कॾहिं त दिलि में इहा सोच बि उभरी पवंदी आहे त हीअ अकेलाई रोज़ नांगनि जियां ॾंगे थी। इन खां बहितर आहे त ज़िंदगी जो अंत आणे छॾिजे, त सूरनि मां जिंद आज़ाद थी पवे। पर वरी यकदम ज़हन में इहो ख़्याल बि उभरी पवंदो आहे त थी सघे तोखे मुंहिंजे हाल ते रहम अचे ऐं मोटी अचे। बसि इन आस ते वरी जीअण जी ख़्वाहिश जागी पवंदी आहे। तुंहिंजे वई पुॼाणा जीअण लाइ शराब जो सहारो वरितो अथमि। लोक जा माण्हू शराबी ऐं दीवानो इन्हनि नालनि सां कोठींदा आहिनि, पर मूं लाइ शराब हिकु दवा जीअं आहे, जेका तुंहिंजी यादगिरियुनि खे विसारण में मदद कंदी आहे। मुंहिंजो ही खुलियल ख़त जे तुंहिंजे सुंदर समातनि थी पहुचे त कुर्ब करे हिकु दफ़ो
बस हिकु दफ़ो दर्शन ज़रूर कराइजां, किथे ईअं न थिए जो तुंहिंजे अचण खां अॻे ई तुंहिंजो ही दीवानो तुंहिंजा ख़्वाब अखियुनि में लिकाए गहरी निंड सुम्ही पवे, ऐं पोइ तुंहिंजूं पुॾारींदड़ उछंगारूं बि जॻाए न सघनि। ऐं पिरी हिकु भेरो ई सही, पर अची इहो अहसासु ॾियारी वञ त तुंहिंजी बेशुमार चाहत हक़ीक़ी हुई या कंहिं सहेली सां रखियल शर्त हुयो, या अञा बि ज़माने जे जुड़ियल रस्मनि जी ज़ंजीरनि में जकड़ियल हुई। बसि हिकु दफ़ो, हा बसि हिकु दफ़ो इहो अहसासु ज़रूरु ॾियारिजां।